ख़बर शामिल कंदासीं। थरपारकर जे डीओ उस्तादनि ऐं अमले खे एहतजाजनि में शिरकत खां रोके छॾियो आहे। उस्तादनि ऐं अमले खे हुकूमत ख़िलाफ़ कंहिं बि एहतजाज में शिरकत खां रोकियो वियो आहे। डीओ पारां उस्तादनि ऐं अमले खे हुकूमत मुख़ालिफ़ एहतजाज में शिरकत न करण जी हिदायत कई वई। डीओ जो चवणु आहे त जेकॾहिं को उस्ताद या मुलाज़िम एहतजाज में शरीक थियो त कार्रवाई थींदी। अव्हां खे ॿुधायूं पिया थरपारकर जे डीओ उस्तादनि ऐं अमले खे एहतजाजनि में शिरकत खां रोके छॾियो। उस्तादनि ऐं अमले खे हुकूमत ख़िलाफ़ कंहिं बि एहतजाज में शिरकत खां रोकियो वियो। डीओ पारां उस्तादनि ऐं अमले खे हुकूमत मुख़ालिफ़ एहतजाज में शिरकत न करण जी हिदायत कई वई। डीओ जो चवणु आहे त जेकॾहिं को उस्ताद या मुलाज़िम एहतजाज में शरीक थियो त कार्रवाई थींदी।